इस्म या ज़मीर जो जुमले जे ॿियनि लफ़्ज़नि सां जेको लाॻापो आहे, उन लाॻापे जे करे इस्म या ज़मीर में जेके तब्दीलियूं अचनि, उन तब्दीलियुनि खे व्याकरण में यानी ग्रामर में असां चवंदा आहियूं हालतूं। हालतूं 5 क़िस्मनि जूं हूंदियूं आहिनि। हालत फ़ाइली, हालत मफ़ूली, हालत जर्री, हालत इज़ाफ़त ऐं हालत निदा। इन मां असां 2 हालतुनि खे पढ़ंदासीं, हालत फ़ाइली ऐं हालत मफ़ूली। सभिनि खां पहिरीं हालत फ़ाइली। हालत फ़ाइली जेको इस्म या ज़मीर जुमले में कमु कंदड़ हुजे या जंहिं बाबति फ़ैल कुझु ॿुधाए, उनखे फ़ाइल चइबो आहे ऐं उन हालत खे हालत फ़ाइली चइबो आहे। यानी नूर पढ़े थो। हाणे में नूर कहिड़ो आहे? कमु कंदड़ आहे, फ़ाइल आहे, त इन जी हालत कहिड़ी वञी थींदी? हालत फ़ाइली। इस्म आहे या असां ज़मीर जो मिसाल करूं था, हू रांदि खेॾे थो। इन में हू केरु आहे? ज़मीर आहे, पर बतौर फ़ाइल कमु पियो अचे, त इन जी हालत कहिड़ी थींदी? हालत फ़ाइली। हाणे अचूं था हालत मफ़ूलीअ ते। हालत मफ़ूली जुमले में जेको इस्म या ज़मीर जेको मफ़ऊल थी कमु अचे, उन जी हालत थींदी हालत मफ़ूली। मफ़ूल माना कमु सहे। इस्म या ज़मीर जेको मफ़ूल थी कमु अचे, मफ़ूल उहो जंहिं ते कमु थिए या जेको कमु सहे। यानी मिसाल था वठूं, हू किताब पढ़ियो। कमु किथे पियो थिए? किताब ते। किताब ते कहिड़ो कमु पियो थिए? पढ़ण जो। त किताब छा थियो हिन मंझि? किताब जी हालत कहिड़ी थी? हालत मफ़ूली। साॻी तरह सां ही इस्म आहे। असां ज़मीर जो मिसाल वठूं त हुन नांग मारियो। कमु किथे पियो थिए? नांग ते। ज़मीर कहिड़ो आहे? हुन। हिते नांग जी हालत कहिड़ी आहे? हालत मफ़ूली। यानी जंहिं ते कमु थिए या जेको कमु सहे। हिते कमु किथे पियो थिए? नांग ते। कहिड़ो कमु पियो थिए? मारण जो कमु। त नांग जी हालत कहिड़ी थींदी? हालत मफ़ूली।